दादू मां अपडेट कंदा हलूं तो मुक़ाबले में मारियल 3 ॼणनि जे केस में ॿिनि SHO समेत 19 अहलकार बरी कया विया आहिनि। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ॾोह साबित न थियण ते बरी करण जो हुकुम ॾिनो। SHO गुलाम नबी बिरोही, गुलाम नबी कोराई ऐं 19 अहलकार बरी कया विया आहिनि, जॾहिं त 2018 में मुक़ाबले में यूसुफ जतोई, शमीर जतोई ऐं हाजी खोसो मारिजी विया हुआ। आम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया दादू मां, जिते मुक़ाबले में मारियल 3 ॼणनि जे केस में ॿिनि SHO समेत 19 अहलकार बरी कया विया आहिनि। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ॾोह साबित न थियण ते बरी करण जो हुकुम ॾिनो आहे। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां तारिक लिगारी खां। जी तारिक, छा तफ़सील आहिनि? जी दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में अॼु 2018 में पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल यूसुफ जतोई, शमीर जतोई ऐं हाजी खोसो जे जेको केस हुयो उन्हनि जे मारिजण जो उन जी अॼु ॿुधणी थी आहे। दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट काज़ी जेको आहे सो बदर हिन कोर्ट में फ़ैसिलो ॾिनो आहे। उन में जेको उन वक़्त जो SHO हुयो गुलाम अली बिरोही, गुलाम नबी कोराई ऐं उन सां गॾु जेके ॿिया 19 अहलकार हुया, मोहम्मद परियल, मज़हर पिताफ़ी, खुदाबख्श पंवर, अली असगर पंवर, निज़ामदीन समो, अब्दुल हफ़ीज़, गुलाम रसूल, गुलाम अब्बास, अब्दुल गनी समेत 19 अहलकार जेके हुया उन्हनि खे ॾोह साबित न थियण ते बरी करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते जेको आहे सो शहाबुद्दीन जतोई जी दरख़्वास्त ते जेको आहे सो इन्हनि 19 पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ 3 ॼणनि खे जुड़तू मुक़ाबले में मारण जो केस दाख़िल कयो वियो, जेको उन्हनि पुलिस अहलकारनि ते साबित न थियण सबबि उन्हनि खे बाइज़त बरी कयो वियो आहे। जी ठीक है तारिक, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।